हेड़नि अहम ॿियनि ते जेको आहे असांजे रिश्ते छायल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मिलाइनि पंहिंजे लाइ। अॼु समूरी सिंध जेका रोडनि ते हेॾी उस ते वेठी आहे ऐं उन्हनि जो मुतालबो सिर्फ़ु इहो ई आहे उहो मोटणु खपनि। हिननि जो को ॾोहो कोन्हे को। असां सिर्फ़ु इहो माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं त हिननि जो को ॾोहो कोन्हे को। कोर्टुनि में या जजनि वटि बि जेकॾहिं हिननि खे पेश कनि ऐं असांजो को बि ॾोहो कोन्हे को। अॼु बि जेको पेश कनि हिननि खे असां इहो साबित करण लाइ तयारु आहियूं त सिंधी माण्हुनि जो को ॾोहो कोन्हे को। सिंधी माण्हुनि जो को बि ॾोहो कोन्हे को। हुननि खे पेश करे आज़ादु कयो। सिंधियो कुल्हे मथे कफन कयो। उथो उथो सिंधियो कुल्हे मथे कफन कयो। फना में आ बका बपा इहाई अंजुमन कयो। उथो उथो तो सुबुह से अंधारी कारी रात आ। ए सिंध तो मथा सदा सलाम आ सलाम आ। ए बेखबर सितमगर असां सां जंग बंद कर। ए बेखबर सितमगर असां सां जंग बंद कर। सदाए भाव भाव ते तीर तुफंग बंद कर। छॾे जिंद सिंध जी ए ढोंग ढंग बंद कर। उसूल भाए पी त पोइ उसूल इल्तिफ़ात आ। ए सिंध तो मथा सदा सलाम आ सलाम। मुंहिंजी पार्टी जे रहनुमा मानवारा बशीर खान कुरैशी, स्टेट वेसल मर्कज़ी उहिदेदार साहिबान, साईं मुनीर हैदर शाह, जीएसएम कोई महाजा ज़िले नवाब शाह जा उहिदेदार साहिबान, जीएसएम नेशनल फेडरेशन जा मर्कज़ी उहिदेदार सफ़दर पिरिया साहब, सरदार यूसुफ खान मक्सीअ जो आइनो आसिफ मक्सी साहब, स्टेट वेसल ॿिया मुंहिंजा साथियो, डॉक्टर सरफराज़ मेमन ऐं मुंहिंजे साम्हूं धरतीअ जा वारसो जीएसएम उदय जी साईं जीएम सैयद। दोस्तों, ये आम सवाल है, आम सादी गाल है त जिन मक़सद जे लाइ हिते पहुता हो वो निज बि निज इहो आहे त सिंध जा आशिक अचनि था, उन्हनि सां कचहरी कयूं था, उन्हनि जी कचहरी ॿुधूं था। हिन ग़ुलाम सिंध में जेतोणीकि केतिरी मजलिसूं थियनि थियूं, केतिरा ई जलसा थियनि था, जुलूस थियनि था, कचहरियूं थियनि थियूं, बैठकूं थियनि थियूं, के इनफरादी मसला, के पंचायती मसला, के मज़हबी मसला, के सियासी समाजी मसला, पर अॼोको ही मेड़ाको निज बि इन बुनियाद ते गॾु थियल आहे त सिंध जा सूर हिक ॿिए खे ॿुधणा ऐं ॿुधाइणा आहिनि। उन करे सिंध तव्हांजे हिन मेड़ाके ते मुड़के पई। साथियो, तव्हां जेके बि हिते दोस्त आया हो, मूंखे यकीन आहे त कंहिं न कंहिं घरनि मां आया हो। उहे घर वॾा हुजनि या नंढा हुजनि, घर पका हुजनि या कचा हुजनि, या वरी अञा बि कठावा हुजनि, हर कंहिंखे पंहिंजा घर ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। घरनि जे प्यारे हुजण जो बुनियाद छा आहे? घर उन करे प्यारा थींदा आहिनि जो उहे घर भातियुनि जे कचा आहिनि ऐं पका आहिनि ते पर्दो हूंदा आहिनि। घरनि में माण्हू पंहिंजे भातियुनि सां दिलि जूं ॻाल्हियूं शेयर कंदो आहे। घरनि में माण्हू पंहिंजो तहफ़ुज़ ॾियण त यकीनी सम्झंदो आहे। घर में आराम सुकून महसूस कंदो आहे। उन करे घर जी इज़त माण्हू पंहिंजी इज़त सम्झंदो आहे। ऐं न रुॻो एतिरो, पर घर जे ख़िलाफ़ जेका साज़िश थींदी आहे, घर बातियुनि खे ॾाढो जज़्बाती करे छॾींदी आहे। न रुॻो एतिरो, पर घर खे जेकॾहिं खांसो लॻी वञे त घर जो भाती केॾो बि शरीफ़ छो न हुजे, ओड़े पाड़े खे बाहू करे सॾ कंदो एसि ताईं जो जेकॾहिं घर में को हथियार हूंदुसि उनखे बि प्यार कंदो, पेरी ॻोल्हींदो, कुतनि वारनि खे ॻोल्हींदो, अचो मुंहिंजे घर खे खाट लॻो आहे, अचो चोर जा पेर खणो। दोस्त साथी ॻोल्हींदो आहे। इन करे तव्हांखे घर प्यारो आहे, उनखे घर जी इज़त जे लाइ तव्हां सभु कुझु करण लाइ तयारु थी वेंदा आहियो। मां तव्हांखे सुवाल इहो पुछण जी ज़रूरत कान्हे त छा तव्हांखे घर प्यारो हूंदो आहे। मां तव्हांखे इहो सुवाल थो पुछां त छा तव्हांखे सिंध प्यारी आहे?
तकरीबन हाणे तव्हांजो इम्तिहान था वठो सभु चवनि था ईअं जीअं घरु असांखे प्यारो आहे ईअं घर जा साज़ सामान उन में जेके कपिड़ा पियल हूंदा आहिनि सभु असांखे प्यारा आहिनि ईअं जीअं तव्हांखे मां ॿुधायो ऐं तव्हां इक़रार कयो त घर जी इज़त खे पंहिंजी इज़त सम्झंदा हो घर जे ख़िलाफ़ साज़िश खे पंहिंजे इज़त नफ़्स जे ख़िलाफ़ साज़िश सम्झंदा हो वरी मुंहिंजो सुवाल इहो हो तव्हांखे सिंध प्यारी आहे दिलि में सभिनी चयो त सिंध प्यारी आहे हाणे सिंध में जेको कुझु आहे सिंध वॾो घर आहे सिंध वॾो घर आहे इन सिंध में जेके शयूं आहिनि उहे दरिया खां वठी ज़मीनुनि खां वठी शहर खां वठी रोज़गार खां वठी इज़त एतिरामनि वारी रवायतुनि ताईं ऐं हितां जा पैदावारी वसीलनि ताईं इन सिंध घर में असांजे घर जा कपिड़ा आहिनि पर हीअ तव्हां जेका दावा करे त घर जी इज़त जे लाइ तव्हां छा करे सघंदा आहियो हिन में दुरुस्त आहियो घर जी का बि शइ जॾहिं चोरी थिए तव्हां जज़्बाती थी वेंदा आहियो पर तव्हां इक़रार कयो आहे त सिंध तव्हांखे प्यारी आहे घर सिंध जो समूरी तव्हांजी प्यारी सिंध जो दरिया चोरी थी वियो तव्हांजी सिंध जो शहर तव्हांजे लाइ ओपरो थी वियो तव्हांजी सिंध जा ज़मीनूं तव्हां खां बि हलियो तव्हांजी सिंध जो रोज़गार तव्हांखे न आयो तव्हां एतिरा जज़्बाती छो था थियो जेका पंहिंजे ज़ाती घर जे लाइ थींदा आहियो माना सिंध सां मोहबत तव्हांजी लफ़ाज़ी आहे छा वरी इएं खणी चइजे त इनफरादी गैरत इनफरादी बहादुरी तव्हां ते एॾो त जेको जो असर अंदाज़ आहे जो सिंध जे लाइ तव्हां नालो त ॿुधो था सिर ॾियण जे लाइ तयारु न आहियो मुंहिंजा दोस्तो घर जी सरहद घर जी चौधी वारी महफ़ूज़ न हूंदी घर भातियुनि जी इज़त महफ़ूज़ न हूंदी आहे ख़बर अथव त पोइ सिंध जी सरहद महफ़ूज़ न हूंदी त सिंध जी इज़त कीअं थी तहफ़ुज़ में रही सघे थी नथो सघे घर जी चौधी वारी उते उनते तव्हांजी नज़र न हूंदी त घर में पियल साज़ सामान जो तहफ़ुज़ नथो थी सघे सिंध जी सरहद महफ़ूज़ न हूंदी त सिंध में मौजूद सामान जो तहफ़ुज़ कीअं थो थी सघे उन करे समूरी दुनिया में जेके मुल्क ॾिसो था उन्हनि जी सरहदुनि जो तहफ़ुज़ उन्हनि जी सरहदुनि जी मज़बूती उन्हनि मुल्कनि जी इज़त शान ऐं तरक़ीअ जी ज़मानत शर्त हूंदो आहे ऐं तव्हां सामने सम्झो था मुल्कनि जी सरहदूं खे मुक़दस न हूंदियूं आहिनि इहो मज़हबी मसइलो न आहे तव्हां सऊदी अरब जो हवालो वठो तव्हां खां वधीक मज़हब जा ॼाण हूंदा नबीअ जा पारे खुली आहिनि पर सरहद उन्हनि खे एॾी प्यारी आहे मां चवां थो मज़हब खां उन्हनि खे सरहद वतन जी प्यारी आहे तव्हां मुस्लमान भाउ खे भली न ॾिसो तव्हांखे सरहद खपण ॾियनि हुननि खे ख़बर आहे त मुस्लमान भाई चई करे जेकॾहिं सरहद जो तक़दुस पायमाल करे असांजे मुल्क में आयो त घर जा साज़ सामान महफ़ूज़ न हूंदा उन करे हुननि खे दलील आहे हुननि खे जवाब आहे त मज़हब हुजे क़ौम हुजे कुर्म कबीलो हुजे इनफरादी मफ़ाद हुजनि उन्हनि समूरनि जे तहफ़ुज़ जे शर्त वतन जे सरहदुनि जी मज़बूतीअ तक़दुस आहे क़ौम माण्हू इहे नथो अची माण्हुनि मुल्कनि में सरहदुनि में वञी सघे त पोइ सिंध कहिड़े मसइलो आहे जो हर रोज़ ॾिसो था त पंजाब मां कॾहिं पठाणनि जो इहे ट्रेनूं उतां ढुकियूं थी सिंध में विया मन हितां ख़ामोश रहो उनजो सबबु इहो आहे त तारीख़ी वजूद रखंदड़ सिंध मुल्क तारीख़ी हवाले सां सिंध सरहद रखंदड़ सिंध मुल्क अॼु मुल्क न आहे ऐं पाकिस्तान जे नाले में पंजाब जे पंजोड़ में कैद आहे ऐं यादि रखे छॾियो जेसिताईं पंजोड़ में आज़ाद नथा थियो सिंध तरक़ी त छा सिंध बदसूरत जे वर चढ़ी आज़ादियूं
मुझा दोस्तों आजादी हुसन हूंदियूं आहिनि गुलामी बदसूरतीअ जो नालो आहे तव्हां नोट कयो आज़ाद मुल्कनि ते नज़र था वेधायो आज़ाद मुल्कनि जे माण्हुनि जे चेहरनि ते मुल्क ई पंहिंजूं हूंदियूं आहिनि ऐं सिंध दुनिया में हेड़ो पाकिस्तान जी ॻाल्हि न आहे समूरी दुनिया में केतिरनि मुल्कनि जा शाहूकार मुल्क आहे कहिड़ी ॻाल्हि आहे यार जो तव्हां सिंध जा ॿार पंहिंजे माल धरती जी मालिकी नथा रहियो कहिड़े बि मुल्क जे माण्हू खां पुछो हुनजे लाइ तमामु वॾो मसइलो हूंदो आहे जो हुनखे इहो ॿुधाइजे त तूं हुन मुल्क जो माण्हू आहीं या न आहीं असां सिंध जे माण्हुनि सां इहो था दावो कयो इहो था पटणो पियो त यार तूं सिंध जो माण्हू ऐं सिंधी आहीं इहो बि सम्झाइणो थो पवे त यादि रखे छॾियो सिंध जी आज़ादी जे हवाले सां सिंध जे आज़ादी जे लाइ असांखे कानूनी अखलाकी ऐं मज़हबी बि हक़ आहे त असां सिंध जी आज़ादी जे लाइ जदोजहद कयूं छो हीउ असांजो मुतालबो को नओं न आहे हीउ कालो कचावल ॿार मुल्क पाकिस्तान जंहिंजे लाइ के अधु पढ़ियल के अणपढ़ियल के परमत जा चवंदा आहिनि त पाकिस्तान टुटो त सिंध जो छा थींदो अरे उन्हनि खे ॿुधाइण था चाहियो हीउ 64-65 सालनि जो ॿार मुल्क त छा मां जुमिलो चवंदो आहियां त पाकिस्तान त छा पाकिस्तान जा ख़ालिक बि पंहिंजे माउ जे बचेदारी में कोन हा तॾहिं सिंध जवान जमान हुई सिंध पाकिस्तान जी मोहताज न आहे सिंध पाकिस्तान जी मोहताज न आहे हा पाकिस्तान सिंध जो मोहताज आहे सिंध जेकॾहिं इन पाकिस्तान जे पंजोर जे हवाले सां टैक्स ॾियणु बंदि करे जेकॾहिं सिंध बहादुरी जो मुज़ाहिरो करे पंहिंजे शहरनि खे तहफ़ुज़ करे इहो पाकिस्तान कंगाल अथव इन करे शाहूकार सिंध जा गैरतमंद साथियो सिंध जे लुड़कनि खे मुल्कनि में तब्दील कयो इहो तव्हां ते ऐन फर्ज़ आहे तारीख़ जो तव्हां ते कर्ज़ आहे सिंध जो कर्ज़ आहे त तव्हां इन हथरादू गैर मज़हब गैर अखलाकी मुल्क जो इनकार करे तारीख़ी ऐं फितरी तक़ाज़ाउनि मुताबिक़ सिंध जी आज़ादी जे जदोजहद में शामिल थी वञो कहिड़ो मुतालबो आहे असांजो बाक़ी साईं जी एम सैयद जो समूरो फिक्र फ़लसफ़ो आख़िर कहिड़ी ॻाल्हि ते ॿधल आहे जो पंजाब जी मिशनरी काबिल आहे उतां जी मीडिया काबिल आहे ऐं सिंधी माण्हू अफ़सोस सिंधी माण्हू बि असांखे कान कनि तनक़ीद में तीरनि था असांखे घायल कनि सबबु छा आहे साईं जी एम सैयद छा त कयो सिर्फ़ मुख़्तसरनि तौर त सिंध तारीख़ जी रोशनी में हिकिड़ो मुल्क आहे सिंधी तारीख़ हवाले सां हिकिड़ी क़ौम आहिनि ऐं आज़ादी असांजो हक़ आहे इहो फ़लसफ़ो इहो फिक्र आहे साईं जी एम सैयद जो ॿुधायो सिंधी तव्हांजे ख़िलाफ़ ॻाल्हाए तव्हांजे ख़िलाफ़ न आहे पाकिस्तान पंजाब पंहिंजे साथारनि जे लाइ इहो फिक्र फ़लसफ़ो तमामु वॾो मुखालफ़त में आहे हुननि खे ख़बर आहे सिंध आज़ाद थींदी हितां जी मिल्कियत ते हुननि जो हक़ न रहंदो सिंध आज़ाद थींदी हितां जे शहरनि ते कब्ज़े करण जो हुननि खे हक़ न रहंदो सिंध आज़ाद थींदी हितां जी ज़मीनुनि ते हुननि जो हक़ न रहंदो अचो पंहिंजी धरतीअ जा वारस थियो अचो पंहिंजे ईंदड़ नस्ल खे रोशन मुस्तक़बिल लाइ जदोजहद जहिड़े तरीक़े सां तमामु वॾे आशिक़ जे लाइ हुनजे महबूब जो को मुतबादिल नथो थी सघे अहिड़े तरीक़े सां रहबर जी एम सैयद जे पैरोकारनि जे लाइ सिंध जो को मुतबादिल थी नथो सघे ऐं न रुगो इहो ॿिया लफ़्ज़ केॾा ख़ूबसूरत छो न हुजनि पंहिंजे जोहर में कहिड़ी वॾी माना छो न रखंदा हुजनि पर आज़ादीअ जो लफ़्ज़ को मुतबादिल थी नथो सघे अहिड़े ख़ूबसूरत लफ़्ज़ अहिड़े ख़ूबसूरत वतन सिंध जे आज़ादी जे लाइ रहबर सिंध साईं जी एम सैयद जा पैरोकार घर घर ॻोठ ॻोठ घिटी वञनि पिया ऐं पंहिंजे भाउरनि खे चवनि पिया त तारीख़ी वजूद रखंदड़ सिंध अॼु पाकिस्तान जे जार में ग़ुलाम आहे क़ैद आहे त तारीख़ी हवाले सां बहादुरीअ जी
गवर्नर अॼु सिंध जे आज़ादी जे लाइ जदोजहद में शामिल थियो। यादि रखे छॾियो पाकिस्तान खलोई वक्त सिंध खे पंहिंजे जार में कैद रखियो। मूंखे उमेद है पाकिस्तान जे पंजोड़ खे तव्हां सम्झी चुका हूंदो। पाकिस्तान जे दलालीअ खे, पाकिस्तान जे नाइंसाफ़िन खे अॼु तारीख़ आश्कार करे चुकी आहे। असां उन करे चऊं था त पाकिस्तान ऐं सिंध ॿ अलॻि अलॻि शयूं अथव। इहा का ॻाल्हि असांखे पंहिंजी दिलचस्पीअ जे करे नथा कयो। पाकिस्तान खां अॻु जॾहिं सिंध आज़ाद हुई मुख़्तलिफ़ दौरनि में यादि रखे छॾियो, तारीख़ पढ़ी ॾिसो, मुर्शिद लतीफ़ जो रिसालो पढ़ी ॾिसो। उन दौर में जॾहिं सिंध आज़ाद हुई सुमरा दौर वठो, समा दौर वठो, कलोड़नि जो दौर वठो, ऐं जो टालपुरनि जे दौर खे बि नज़र में रखो। मुर्शिद लतीफ़ जा समूरा तारीख़ी किसा उन्हनि दौरनि जी निशानियूं आहिनि जॾहिं सिंध आज़ाद हुई। ऐं उन खां पोइ जॾहिं जॾहिं सिंध गुलाम रही आहे, न तव्हांखे सिंध जी तारीख़ नज़र ईंदी, न तव्हांखे सिंध जो को किसो नज़र ईंदो, न सिंध जी का भागड़ी ॿोलीअ जी का ख़ूबसूरती नज़र ईंदी, ऐं तव्हांजी ॿियो त छा सकाफ़त बि पोइ नज़र ईंदी। अॼु बि नए सिरे नए तरीक़े सां अॼु बि मुंहिंजी इन ख़ूबसूरत ॿोलीअ जे ख़िलाफ़ इंतिहाई वॾियूं साज़िशूं पई थियनि। अॼु तव्हांजी ख़ूबसूरत सकाफ़त जे ख़िलाफ़ का त कोहड़ा आहिनि। ॿियो त ठहियो तव्हांजे तारीख़ी वजूद रखंदड़ सिंध जो इनकार आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे, उन सिंध जे बुनियाद ते तव्हां सिंधी समूरी दुनिया में तारीफ़ रखंदा हो। हीअ ख़ूबसूरत सिंध, हीअ समाजी, हीअ सादी सिंध पंहिंजे वसीलनि में एतिरी वॾी शाहूकार हुई जो दुनिया हिन खे ॾिसंदी। निरगो हो पंहिंजे वजूद में एॾी त न्याज़ निवृत रखंदी हुई, एॾी त पंहिंजे जोहर में सालिह ऐं मोमिन हुई जो नबी साईं खे बि सिंध खां सदी ही रखंदी। अहिड़ी सिंध, अहिड़ी तारीख़ रखंदड़ सिंध, अहिड़ी शाहूकार सिंध अॼु पाकिस्तान जे हथरादू फ़लसफ़े, इंतिहाई किरियल फ़लसफ़े ऐं हथरादू पाकिस्तान जे पंजोड़ में क़ैद आहे। गैरतमंद सिंधी ख़ामोश न वेही सघणु खपे। उनखे कहिड़ी ॻाल्हि आहे जो सिंधी माण्हू पाकिस्तान जो नारो हणे? ॿुधाए को हिकिड़ो को दलील सिंधी माण्हू ॾे। पाकिस्तान में हिन सिंध में केतिरा अलीम दानश्वर आहिनि, केतिरा सियासतदान आहिनि, ॿुधाइनि त पाकिस्तान मां सिंध खे कहिड़ो फ़ाइदो आहे। असां था ॿुधायो त सॼे पाकिस्तान खे सिंध पई पाले। जो न थींदो अमर जी मयार अथव। धरती माउ हूंदी आहे, कहिड़ो हिलाली पुटु आहे जंहिंखे माउ ते ग़ैरत न अचे। ॿुधायो अॼु तव्हां सां हुजतूं आहिनि असांजे हिन शहर बग़ावतुनि जा गीत ॻाया आहिनि। ऐं तव्हां खां पुछूं था छा सिंध हींअर तारीख़ जे हवाले सां इहे जी तारीख़ में आज़ाद हुई आहे? जेकॾहिं न आहे त पोइ तव्हांजो किरदारु न आहे छा? अचो पंहिंजे धरतीअ जी आज़ादी वारी सियासत कयो। अचो पंहिंजे धरतीअ जे आज़ादी वारा नारा हलो। अचो पंहिंजे सिंध जे आज़ादी वारा झंडा बुलंद कयो। ऐं उहे ॿोलो जेके पाकिस्तान जी सियासत कनि था, असां तव्हांखे ॿुधायूं हिन पाकिस्तान जे बुनियाद में सिंधियुनि जो रब्त आहे। ऐं जेसि ताईं पाकिस्तान हूंदो त सिंधी त जा सिंध जो रब्त चूसींदा रहंदा। ॿुधायो हा असां तव्हांखे ॿुधायो त पंजाबी जेके पाकिस्तान जी सियासत था कनि उनजो सबबु इहो आहे त तव्हांजे पैदावारी वसीलनि ते कब्ज़ो कनि। पठान जेकॾहिं पाकिस्तान जी सियासत था कनि उनजो सबबु इहो आहे तव्हांजे नौकरियुनि ऐं शहरनि ते कब्ज़ो कनि। ॿुधायो
तव्हांखे मसइलो करिणो आहे जो चओ त जीअं पाकिस्तान मुंहिंजा दोस्तो हाणे अखि पटण जी ज़रूरत आहे वतन जी तकदुस तमामु मसइला हूंदा आहिनि हा इहे जो मुर्शिद लतीफ़ चयो आहे त सुञो जे सारीर तब वसिया वितरो सुञो जे सारीर तब वसिया वितरो घोरियो सो परदे तोड़े फुल निछायो ही फुल निछायो वतन हे संग अमर अॼु तव्हांखे पुकारे पए अचो मुंहिंजा हिलाली पुट सिंध अमर जे सुरगन खे मुल्कनि में तब्दील कयो अॼु मूंखे यकीन थी वियो आहे राशिद मोराईअ जे मज़ाहमती गीतनि जहिड़ा मोरे वासियो ईअं न सम्झो त अॼु तव्हां को जस्कम जे हिन काफ़िले खे आजा कयो आहे पर तव्हांजे जोश तव्हांजे जज़्बे तव्हांजे इश्क खे ॾिसंदे मूंखे यकीन थी वियो आहे तव्हां आज़ादीअ खे भलीकार कयो आहे यादि रखे छॾियो जहिड़े तरीक़े सां जमहूरियत आजमो खुशहाली भली केॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ छो न हुजनि पंहिंजे गहराइनि में केॾी वुसियत माना में छो न हुजे पर यादि रखे छॾियो आज़ादी लफ़्ज़ जो को बि मुतबादिल थी नथो सघे जहिड़े तरीक़े सां मुर्शिद लतीफ़ चयो आहे त संदी सिक पिन लोक ॾिठे न लहे ऐं मूंखे ख़बर आहे सिंध जा आशिको हा भली माण्हुनि जा ड्रम बीठल हुजनि पर महबूब जहिड़ी ख़ुशबू में कंहिं में न हूंदी आहे अहिड़े तरीक़े सां दुनिया में भली सवे हज़ारे मुल्क हुजनि पर पंहिंजे वतन जी सूह ऐं ख़ुशबू समूरी दुनिया जे मुल्क में कान हूंदी आहे उन करे मोरे वासियो ऐं मोरे जे आस पास जा रहंदड़ साथियो कॾहिं बि आज़ादीअ खां दस्तबरदार न थीजो आज़ादी माण्हुनि जो हुस्न हूंदो आहे आज़ादी मुल्कनि जी सूह हूंदी आहे ऐं तव्हां जंहिं जोश जज़्बे सां आज़ादीअ जो हिकु काफ़िलो उन में विख कई आहे या तव्हां हिकिड़ो क़दम खयो आहे या हिते मौजूदु आहियो तव्हां सिंध जे हुस्न खे वेलकम कयो आहे भलीकार कई आहे ऐं यादि रखे छॾियो सिंध कंहिं माण्हूअ जो ठाहियल मुल्क न अथव सिंध जो ख़ालिक ख़ुदा आहे सिंध कल्ह आज़ाद हुई ऐं तव्हांजी मोहबतुनि सां तव्हांजे जज़्बे सां तव्हांजे इश्क सां सिंध ज़रूरु आज़ादी ॾिसंदी ऐं आज़ादी यादि रखे छॾियो ही मोरे जा केतिरा ई माण्हू मूंखे ॾिठा हुआ हिन मेन बाज़ार जे रोड जे लाइ एहतजाज कंदे ॾिठा विया हुआ ऐं समूरी सिंध जो इहो हाल अथव मुंहिंजा भाइरो आज़ाद मुल्कनि जे शहरनि जा अहिड़ा ॾेख न हूंदा आहिनि अॼु बि सिंध किरोड़े रुपया उपाए पई कलाकनि में अरबे रुपया उपाए पई ॾींहंनि में ऐं हीअ सिंध अॼु बि ख़ुशहाल आहे पर यादि रखे छॾियो तव्हां सिंध जा वारस न चढ़ंदो त ही मिसाल यादि रखे छॾियो निभागे भागे जे घर में चोर ईंदा ऐं तव्हां भाग वारा आहियो भाग वारा थियो ऐं तव्हांजो भाग तॾहिं तव्हां मोट खाईंदो जॾहिं तव्हां सिंध जे आज़ादी जी जदोजहद खे मानाइतो ऐं शानाइतो कंदो उन में शामिल थी वेंदो ऐं अॼु सिंध जो काफ़िलो जेको साईं जीएम सैयद अकेलो थी निकितो हो ऐं कढियो हो अॼु उन में सवे न हज़ारे न किरोड़े माण्हू शामिल अथव ऐं सिंध जे आज़ादीअ जे काफ़िले जी ताक़त तमामु वॾी अथव हा 23 मार्च ते हिन 23 मार्च ते जा अॼु शहीद बशीर खान जी 23 हुजे ऐं जॾहिं सिंध जा आशिक कराची में पंहिंजे जोश ऐं जज़्बे जो इज़हार करणु निकिता हा त समूरी दुनिया मुतवजह थी वई ऐं चवे पई सिंध जा आशिक जागी पिया ऐं सिंध खे फुरींदड़ सिंध खे लुटींदड़ उहे चोर आहिनि ऐं अॼु तव्हांखे इहो ई नारो बुलंद करिणो
त जाॻिया आहियूं तूं चोर असीं भाॻिया मुंहिंजा भाइरो अॼु ही ख़ूबसूरत काफ़िलो जंहिंजे लाइ हिते दोस्तनि वरी हिकिड़ो ॿियो आज़ादी सिंध घुरे थी आज़ादी काफ़िले जो ऐलान करे छॾियो आहे मूंखे यकीन आहे नौशरो फिरोज़ पंहिंजे सिंध घुरे थी आज़ादी जे काफ़िलनि सां अहिड़ो मौक़ो फ़राहम कंदी समूरी सिंध खे जो समूरी सिंध